प्यारे गुरसाहिब संगत, श्री कृष्ण भगवान जो स्तुति करे अज जे सत्संग की शुरुआत था कयूं। ता सभिनी जो स्वागत है। श्रीमद भगवत गीता तहते असां सत्संग श्रवण करे रहिया आहियूं। भगवान कृष्ण जी वाणी ॿुधी रहिया आहियूं। 5000 साल पुरानी वाणी अज भी उपयोगी, अज भी सार्थक, कल्याण करण वाली है। 8वें अध्याय में पहुता आहियूं, जिते श्री कृष्ण भगवान धारणा के बारे में कुछ ॻाल्हाए रहियो आहे। धारणा चइबो आहे मानसिकता के, मान्यता, विचार, सोच, लक्ष्य, सिद्धांत, आग्रह, समझ, जेका शय धारण कई वने, धारण करे उन अनुसार हले माण्हू, उनखे धारणा चइबो आहे। कंहिंजी धारणा सुठी, कंहिंजी धारणा कूड़ी, कंहिंजी धारणा कीमती भी हूंदी आहे ऐं कंहिंजी धारणा उधारी हूंदी आहे। उधारी धारणा धारण करे जीवन भर उन गफ़लत में माण्हू जीअंदो आहे। त ॾाढो ज़रूरी आहे चेक करण कि असांजी जेका मान्यता आहे, धारणा आहे, उहा कहिड़ी आहे, सुठी आहे या देखा देखी आहे। सिर्फ़ असां ॾिसी करे उनखे एक्सेप्ट कयो आहे या पंहिंजी इच्छा सां असां एक्सेप्ट कयो आहे। काई मान्यता असां ठाही आहे, कंहिंजे बारे में धारणा ठाही आहे, सुठी या ख़राब, त पंहिंजे विवेक सां कई आहे या देखा देखी ॿियनि जो ॿुधी करे पिया था ॻाल्हायूं। इहो ज़रूरी आहे। मां त सत्संग जे लाइ बि चवंदो आहियां कि सत्संग में असां वञूं, सुठी ॻाल्हि आहे, जुड़ूं, उन सत्संग सां प्रेम भी कयूं, पर हिकु प्रश्न ज़रूरी आहे पुछणु कि असां उन सत्संग सां जुड़िया कीअं आहियूं। खुद पंहिंजी इच्छा सां या ॿिए कंहिंजे चवण सां। इहो ॾाढो महत्वपूर्ण प्रश्न आहे। घणा साल सत्संग के थिया आहिनि, इहो इम्पोर्टेंट कान्हे। छा कंहिंजे चवण सां इम्प्रेस थी वियासीं असां कि चइनि माण्हुनि तारीफ़ कई हुई ऐं इहो ॿुधी करे आयासीं सत्संग में ऐं पोइ वरी हिते भी तारीफ़ करण वारा मिलिया सत्संग जी, इन करे पिया था अचूं। त इहा धारणा असांजी पंहिंजी त थी कान्हे। इहो पंहिंजो न थियो इंट्रस्ट, इहो सत्संग सां प्यार थियो ई कोन्हे। सत्संग सां सचो प्यार तॾहिं मञियो वेंदो कि कॾहिं योग बणिजी आयो हो सत्संग सां, कंहिं असांखे चयो कोन हो हलण लाइ। योग बणिजी आयो ऐं पोइ असांजो मन उते लॻी वियो, असांखे खुद सुठो लॻो। इनखे चइबो सच्ची धारणा, अवधारणा, पंहिंजी धारणा, खुद जी धारणा, उधारी न, खुद जी मानसिकता। अगर उधारी मानसिकता हूंदी ऐं तव्हां कूड़ में पिया चवंदा कि असांजो सत्संग ऊंचो, असांजो सुठो, वॾो, ऐं साम्हूं वारे 2-3 प्रश्न अहिड़ा पुछी वरिता जंहिंसां तव्हांजो कूड़ पकड़ में अची सघे, हुन कुझु पुछी वरितई, पोइ हीअं छो थींदो आहे ऐं तव्हां जवाब न ॾेई सघो, त पोइ तव्हां छा कंदा? पोइ तव्हां चवंदा अरे यार मूंखे कहिड़ी ख़बर आहे। त इन खां सुठो आहे असां पंहिंजी खुद जी विवेक सां काई बि धारणा धारण कयूं। अगर पंहिंजे इच्छा सां सत्संग में अचूं था, प्रेम सां ॿुधूं था, पोइ भली 10 माण्हू 100 सवाल पुछनि, असां जवाब ॾेई सघूं था, छो त पंहिंजी इच्छा सां पिया था वञूं। छा थो मिले उहो ॿुधाए सघूं था, छो था अचूं ॿुधाए सघूं था। पर अगर ॿियनि जे चवण ते ईंदासीं त असां वटि जवाब कोन हूंदो। त धारणा इनखे चइबो आहे। भाई लहणे के जीअं गुरु नानक जे बारे में कंहिं ॿुधायो, पहिरीं उनखे एतिरी विश्वास न पई अचे ॻाल्हि,
चई मां पहिरीं ॾिसंदुमि, चेक कंदुमि, ऐं जॾहिं भाई लहिणो आयो गुरु नानक जो दर्शन कयईं, हुनजे संग में रहियो, का इच्छा बि पूरी कोन थी, कुझु कम वम कोन थियो भाई लहणे जो, पर हुनजी धारणा पक्की थी वई कि ही उहो ई महापुरुष आहे जेको मूंखे सत्य जे माध्यम सां, सत्य जे मार्ग सां मूंखे परमात्मा जो रस्तो ॿुधाईंदो, मूंखे मुंहिंजी मंज़िल ॿुधाईंदो, मुंहिंजो लक्ष्य ॿुधाईंदो। उहा धारणा पक्की थींदी आहे। त उहे 3 प्रकारनि जूं धारणाऊं कृष्ण भगवान ॿुधायूं आहिनि, सात्विकी, राजसी ऐं तामसी। तो कहिड़ियूं कहिड़ियूं थींदियूं आहिनि, असां उहे ॿुधी रहिया आहियूं। पहिरीं सात्विकी धारणा असां ॿुधोसीं, जंहिंमें समता हूंदी आहे, कोई पक्षपात न, जंहिं धारणा में समता हुजे, अव्याभिचारणी बुद्धि हुजे, ऐं मन प्राण सां इंद्रियनि जी क्रियाऊं धारण करे, वो सात्विकी। असां इहो ॿुधी चुका आहियूं विस्तार सां। हाणे असां ॿुधूं राजसी धारणा। अधिकतर माण्हू जी इहा ई धारणा थींदी आहे, राजसी धारणा। यया तु धर्म कामार्थान् धृत्या धारते अर्जुन, प्रसंगेन फलाकांक्षी धृते सा पार्थ राजसी। जेका धारणा मान्यता जो बेस हुजे फल जी इच्छा, उहा आहे राजसी धारणा। तव्हांजा वीचार कंहिंजे बारे में मान्यता सिद्धांत अगर इन ते ही टिकियल आहिनि, इच्छाउनि ते, त इहा राजसी धारणा आहे। अगर तव्हां इच्छा वारा माण्हू आहियो, ॾाढियूं सारियूं इच्छाऊं कामनाऊं पाले वेठा आहियो, त तव्हां कंहिंजी तारीफ़ कंदा या बुराई कंदा त बेस इहो ई हूंदो, इच्छा। जेको इच्छा पूरी कंदो उनजी त ॾाढी तारीफ़ कंदा, जेको इच्छा पूरी न कंदो उनजी बुराई कंदा। तव्हांजी धारणा ठही वेंदी कि इच्छा पूरी करण वारो ई भगवान थींदो आहे। जीअं चलती का नाम ही गाड़ी थींदो आहे, तीअं इच्छा पूरी करण वारे खे ई भगवान चइबो आहे। इहा धारणा आहे राजसी धारणा। इच्छा पूरी नथो करे त छाजो भगवान। तॾहिं त निर्मल बाबा के भगवान मञण लाइ तैयार आहिनि माण्हू, जलेबियुनि खे भगवान मञण लाइ तैयार आहिनि, छो त इच्छा पूर्ति। इहा आहे राजसी धारणा। इहा धारणा जो माण्हू धारण करे चुको आहे कि इच्छा कामना पूरी थियणी ज़रूरी आहे, न त जीवन बेकार आहे। जंहिंजी धारणा इहा आहे कि इच्छा पूरी थियण ज़रूरी आहे, कामनाऊं ज़रूरी आहिनि, सुख भोग ज़रूरी आहिनि, सभु ज़रूरी आहे, ऐं ज़रूरी आहे एतिरो ज़रूरी जो इन खां मथे ॿियो कुझु बि कान्हे। इहा राजसी धारणा आहे। कृष्ण भगवान लिखे थो, धर्म अर्थ ऐं काम खे जेको धारण करे सो राजसी धारणा। 3 शयूं ॿुधायूं, धर्म अर्थ ऐं काम, मोक्ष न। पहिरीं अर्थ खणो, अर्थ माना धन। जंहिंजी धारणा इहा आहे माण्हूअ जी कि धन सभु कुझु आहे, उहा राजसी धारणा आहे। जंहिंजे नज़र में धन खां मथे कुझु आहे ई कोन, इहा राजसी धारणा। जंहिंजी मानसिकता इहा आहे कि धन हूंदो त इज़त हूंदी, धन हूंदो त प्रेम हूंदो, धन हूंदो त सुख हूंदो, धन हूंदो त धर्म करे सघंदासीं, धन जे बिना धर्म भी कोन थींदो आहे। जंहिंजी इहा मानसिकता आहे तव्हांजी, तव्हां भले चवंदा नहीं क्यों शीला अपनी कहाँ है, त मां कोन मञींदोमांव।
जंहिंखे शीला खां पुछणो पए क्यों शीला, माना हुनखे खुदि ते ई भरोसो कोन्हे न। जंहिंजी इहा मानसिकता आहे कि धन ही सब कुछ आहे, पैसो ही सब कुछ आहे, उहा धारणा राजसी धारणा आहे। हाणे तव्हां ॿी ॻाल्हि चवंदा, हा त ठीकु आहे न, राजसी त आहे न, पर धन न छुटणु खपे, उहा धारणा न टुटणु खपे। भई विच में त आहियूं, छा थींदो आहे राजसी धारणा कोई ग़लति आहे छा? ॼण ध्यानु रखिजो किथे तामसी न थी वञो। अगर तव्हां ईअं जिद कयव न कि क्या होगा, सब तो कर रहे हैं, त उहे होॾां पहुची वेंदो तामसी धारणा में। छो त हुनजा लक्षण कृष्ण भगवान इहे ॿुधाया आहिनि, दुर्मेधा तामसी। भई हिकु त ग़लति रस्ते ते हुजे ऐं वरी हुनखे सुठो ॿुधाए, त इहो थोरो ध्यानु ॾिजो राजसीअ खां तामसी धारणा न थी वञे तव्हांजी। त राजसीअ ते पहिरीं ॿुधो, धन जे धुन में मूर्ख भुलिजी वेठे तूं भगवान, रांदी कन सां दिल रिझाए ॿार बणे नादान। धन जे धुन में मूर्ख भुलिजी वेठे तूं भगवान। धन राजसी, परमेश्वर जो समझे धन के, समझ में आयो? धन के जेको परमेश्वर समझे, परमेश्वर के धन न, पर लगे ईअं तो ॼण परमेश्वर जो समझे धन के, कहते परमेश्वर के धन कौन पे तो समझे, धन के परमेश्वर। परमेश्वर जो समझे धन के नष्ट कंदो पंहिंजे जीवन के। धन जो आहे खजानो मन में, ऐं हिन धरतीअ जो धन धूड़ समान। धरतीअ जो धन संपत्ति धूड़ समान आहे या कान्हे? सम्झो तव्हांखे पैसो आहे, तव्हांखे अथव 1 करोड़ रुपया, मान लो 1 करोड़ में घणा लख थींदा आहिनि? 10 100, ठीकु आहे। त सम्झो मान लो तव्हां वटि आहे, पर तव्हां ॾाढा कंजूस आहियो, तव्हां मज़ाक को रुपयो बि ख़र्च कयो, त पर उमिरि त बीतजे पई थी, तव्हां भली ख़र्च न बि कयो, उमिरि खे त रोके नथा सघो। हाणे उमिरि बीतजी वई, बुढ़ापो अची वियो, अंत समूह अची वियो, पोइ तव्हांजो करोड़ रुपयो पियो आहे, तव्हां हली विया। अगरि उहे तव्हां पैसा ज़मीन में लिकाए रखिया हुआ त पोइ त कंहिंखे बि कोन मिलंदा। उहे पोइ केॾां विया? ज़मीन में। धरतीअ जो धन धूड़ समान, धूड़ में मिली वियो। पर अगरि पंहिंजे पुटनि पोटनि जे लाइ रखी विया, उहे अगरि उहे तव्हां ते विया हूंदा, तव्हां जहिड़ा ई हूंदा घणो करे, त उहे बि रखंदा, त पहिरीं त पियो हूंदो। पोइ का पीढ़ी ईंदी जेका इहो धन लुटाईंदी। लुटाईंदी माना धन उहो हाणे नष्ट पियो थो थिए, धन वञे पियो थो, ख़र्च पियो थो थिए। वो धन हलियो वियो, बदले में छा आयो? पदार्थ, मकान, दुकान, कार, धन जे बदले इहे शयूं मिली वयूं। हाणे कार जी बि हिकु उमिरि थींदी आहे। हाणे त कानून आयो आहे 20 साल पुराणी कार नष्ट कई वेंदी, कबाड़ में ॾिनी वेंदी। माना हुन धन सां तव्हांजे पर पोटनि कार वरिती, उहा कुझु साल में नष्ट थी वई, ऐं मकान जेको वरितनि उहो अॼु असांजो आहे, सुभाणे कंहिं ॿिए जो आहे। इहो यादि रखिजो, जंहिं बि मकान में रहो था, पहिरीं कंहिं ॿिए जो हो उहो प्लाट, हींअर तव्हांजो आहे। कुझु टाइम खां पोइ तव्हांजे घर में तव्हां अगरि छोकिरियूं आहियो त शादी थी वेंदव, तव्हांजो त मतिलबु ई कोन्हे। नुंहरूं आहियो, तव्हांजा पुट चवंदव मम्मी हिते मज़ो नथो अचे, हल पंचवटी हलूं, या हल होॾां इंद्रप्रस्थ, या हेॾां होॾां। पोइ तव्हां विकिणी करे केॾा ॿिए हंधि विया। हाणे उहा कंहिंजी थी वई? कंहिं ॿिए जी थी वई। सोचियो वञे त ज़मीन अॼु ताईं कंहिंजी थी ई कान्हे। हिकु भ्रम पंहिंजो थियो आहे, भ्रम, पर ज़मीन, कार ऐं ही शयूं थियूं ई कान्हनि। थोरो कोई सोचे ॾिसे त
पोइ वरी आख़िर ज़मीन उते जी उते रहंदी, 40-50 साल खां पोइ मकान बि ज़र्ज़र थींदो, उहो टुटंदो, कोई न कोई हुनखे टोड़े ॿियो ठाराईंदो। त अगरि सार ॾिठो वञे त धन जो छा पियो थो हाल थिए लास्ट में, धूड़ में, धरतीअ जो धन धूड़ समान। कोई सोचे त सही, खाइणी रोटी ओतिरी आहे जेतिरी शरीर जी कैपेसिटी आहे, ऐं जेतिरी डॉक्टर जी इजाज़त आहे कि तोखे ही शइ खाइणी अथई, हीअ न खाइणी अथई, खाइणो ओतिरो ई आहे। एंजॉय मनोरंजन बि ओतिरो ई करे था सघूं जेतिरी कैपेसिटी आहे, हर शइ जी कैपेसिटी आहे, त ओतिरी उहा आवश्यकता त पूरी थी सघे थी थोड़े में ई। त राजसी धारणा जी ॻाल्हि हले पई थी। राजसी धारणा जेको धन खे सभु कुझु समझे, उन लाइ हिकु चेतावनी कि धरतीअ जो धन धूड़ समान। गर्ज़ ग़रीबीअ वारी ॼाणी, मुफ़्त रुगो मौजू थो माणी। कोई माण्हू ग़रीब हुजे, उनजी धारणा हुजे कि धन सभु कुझु आहे, त धीरे धीरे छा थींदो, उनखे पैसो बची वेंदो न, त बि ग़रीब ई रहंदो मन सां, उनजी धारणा ठही वई। त उन लाइ कवि लिखे थो, गर्ज़ ग़रीबीअ वारी ॼाणी, मुफ़्त रुगो मौजू थो माणी। पैसो हुअण खां पोइ बि उनखे हाणे खपे, धन हुअण खां पोइ बि चाहींदो आहे ॿिए जो मूंखे मिले। पैसे वारो माण्हू बि ॿिए मां कुझु निकिरे। मुफ़्त रुगो मौजू थो माणी। तूं त नफ़े जे आहीं नशे में, तूं नशे में कहिड़े आहीं, नफ़े फ़ाइदे जे, कि मुंहिंजो फ़ाइदो थियणु खपे ऐं ॿिए जो वरी थिए नुक़सान। धन जे धुन में मूर्ख भुलिजी वेठे तूं भॻवान। हिकु वर्से ॿिए जी पैमाली। कवि लिखे थो, हिन संसार में धन त ओतिरो ई आहे, संसाधन ओतिरा ई आहिनि, शयूं ओतिरियूं ई आहिनि। हिक हंधि अगरि वधीक वेंदियूं त ॿिए वटि घटि पहुचंदियूं। हिकिड़ो अगरि अमीर थींदो त ज़रूर हिकिड़ो ग़रीब थींदो। अगरि कोई अमीर हिकु वधी वियो त सम्झो हिकु ग़रीब बि वधी वियो। तॾहिं कवि लिखे थो, हिकु वर्से ॿिए जी पैमाली, हिकु किंगरी भरजे ऐं ॿी खाली। ॿिए जे संकट में तो समझी पंहिंजो सुख सुमान। अगरि कोई माण्हू अमीर थी वञे त उहो ख़ुशि थींदो आहे कि ॿियो भली ग़रीब थियो त थियो, मूंखे छा करणो, ॿिए जा पैसा घटि थियनि त वञी थियनि। पर अगरि ॾिसंदो न थोरो अंतरदृष्टिअ सां त ही ऐं हू हिक ई धरतीअ जा प्राणी आहिनि, हुनजो घाटो हिनजो ई घाटो आहे, हिकु ई आहिनि ॿई। फ़ाइदो कंहिंजो बि कोन्हे, नुक़सान कंहिंजो बि कोन्हे, पर इहो हली रहियो आहे, इहो भ्रम हली रहियो आहे। हिकु धारणा ठही वई आहे कि धन ई सभु कुझु आहे। पर तव्हां खां मां हाणे पुछांव, छा धन सभु कुझु आहे? सभु कुझु त कान्हे, ॾाढो कुझु बि कान्हे। बसि ठीकु आहे, भई धन आहे त ठीकु आहे, सभु कुझु। अच्छा, हिकु ॻाल्हि ॿुधायो, शइ जी वैल्यू आहे या पैसे जी वैल्यू आहे? शइ जी, 10 जे नोट जी वैल्यू आहे या 10 रुपए जो जेको चॉकलेट ईंदो आहे उन जी वैल्यू आहे? पर तव्हां जमा छा कंदा आहियो? नोट। ख़बर बि सभु अथव। अच्छा, हाणे नोट हटायो, चॉकलेट सम्झो, तव्हां चयो चॉकलेट जी वैल्यू आहे। हाणे चॉकलेट जी वैल्यू आहे या उन फैक्ट्री जी वैल्यू आहे जितां ठहियो आहे? ठाहिण वारे जी वैल्यू आहे या चॉकलेट जी वैल्यू आहे? ठाहिण वारे जी आहे। चॉकलेट हटायो, ठाहिण वारे खे आणो। हाणे इन जी वैल्यू आहे या इन जे दिमाग़ जी वैल्यू आहे? दिमाग़ जी। हाणे ॿुधायो, दिमाग़ जी वैल्यू आहे या आत्मा जी वैल्यू आहे? असांजी वैल्यू आहे।
पर असां पंहिंजी वैल्यू किराईंदे 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 नोट ते वञी पहुचंदा आहियूं ऐं सम्झंदा आहियूं इहो मिलियो त सभु कुझु मिली वियो। उन लाइ कृष्ण भगवान चए थो कि भाई तूं असली सुख छॾे करे, अच्छा नोट में वैल्यू आहे या सुख में वैल्यू आहे? सुख में। पर ये कंदा किथे आहियो, कयूं किथे था, कंहिंखे धोखो ॾींदा आहियूं? खुद को ई। छा तव्हांखे कॾहिं सत्संग में ईअं महसूस न थियो आहे कि जेको सुख असांखे सत्संग में मिलियो, फ्री में मिलियो, इहो 100 रुपए में भी न मिले? हा त 100 रुपए खां त वधीक ई आहे सत्संग। ऐं 1000 रुपए में मिलंदो कोन मिलंदो? हा, सत्संग अनमोल आहे। इहो त इनखे चइबो आहे अनुभव त इहो थो चए, पर दिमाग़ छा थो चए? दिमाग़ थो चए 100 रुपया त मिले त पहिरीं होॾां भॼे, सत्संग खे छॾ। पोइ तव्हांजो दिमाग़ चवंदव 100 रुपए में तो बर्गर आ जाएगा, बर्गर कोला कम्बो पैक आ जाएगा 100 रुपए में। पर ही जेके सत्संग जी दुनिया आहे, ही जेका आध्यात्मिक दुनिया आहे, उहा पेप्सी कोला वारनि जे लाइ कान्हे, उहा उन्हनि जे लाइ आहे जिन जेके अनुभवी आहिनि, जेके झोंक ॾेई चुका आहिनि, हाणे उन साहस करे टपो ॾेई चुका आहिनि अध्यात्म में। हाणे जो होगा देखा जाएगा। लगन तुमसे लगा बैठे, लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा। लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा। तुम्हें अपना बना बैठे, तुम्हें अपना जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा। कभी दुनिया से डरते थे तो छुप छुप याद करते थे। तो छुप छुप याद करते थे, है अब पर्दा उठा बैठे, है अब पर्दा लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा। दीवाने बन गए तेरे तो फिर दुनिया से क्या मतलब।
तो फिर दुनिया से क्या मतलब, सभी से दिल भरा बैठे। होगा देखा जाएगा, लगन तुमसे लगा बैठे। स्वामी राम तीर्थ राम बादशाह अमेरिका में पहुतो हो, एयरपोर्ट ते लथो त हिकु माण्हू आयुसि इंडिया जो। चईंसि बाबा जी हिते कंहिं वटि रहंदा तव्हां? चईंसि तो वटि। मां ॻोल्हियां पियो कंहिं वटि रहणो आहे, तो अची पुछियो अथई हल खण सामान खण। धन खे महत्व संत कोन ॾींदा आहिनि त प्रशिनाथ हुननि जो ख़र्च कीअं हलंदो आहे? ख़र्च त हुननि जो हली वेंदो आहे, हू मरंदा त कोन्हनि धन जे पुठियां, हुननि जो ख़र्च ईअं ई हलंदो आहे। जेको पुछंदो उहो फासंदो, इन करे पुछिजो ई न कंहिं संत खां। कभी ये ख्याल था दुनिया हमें बदनाम कर देगी, हमें बदनाम कर देगी। कभी ये ख्याल था दुनिया हमें बदनाम कर देगी, हमें बदनाम कर देगी। शर्म अब बेच खा बैठे, शर्म अब बेच खा बैठे, जो होगा देखा जाएगा, लगन तुमसे लगा बैठे। जो होगा तुम्हें अपना बना बैठे, जो होगा देखा जाएगा। ते प्रसंग हले पियो राजसी धारणा। राजसी धारणा उनखे चइबो आहे जॾहिं असांजी धारणा हुजे कि धन ही सभु कुछ आहे, पैसो ही सभु कुछ आहे। जॾहिं इहा धारणा हुजे त इनखे चइबो आहे राजसी धारणा, राजसी अवधारणा, राजसी धृति। इन में हिकु ॻाल्हि सुठी हूंदी आहे राजसी वारे में कि उहो मर्यादा में जीअंदो आहे, उहो मर्यादा में रहंदो, सभिनि सां मिलंदो जुलंदो, सभिनि सां ॻाल्हाईंदो, घर आए अतिथि जो ॾाढो आदर कंदो, उन जॻह शयूं प्लेटूं रखंदो, उनखे समय ॾींदो। पर हुनजे दिमाग़ में इहा ॻाल्हि हिकु ई घर करे वेठी आहे कि भॻवान बि कुझु कोन्हे, पैसो सभु कुझु आहे। ऐं वरी ख़ुशि थींदो कि मां धन सां एॾी महिमान नवाज़ी कयां बि त थो, धन न हुजे त मां इहो बि न करे सघां। त जंहिंजी धारणा इहा ठही वई आहे पक्की कि धन सभु कुझु आहे, अर्थ त उहा राजसी धारणा। ॿियो आहे धर्म, ॿियो आहे काम। काम खे था खणूं पाण।
टे ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि कृष्ण भॻवान। धर्म, अर्थ ऐं काम, मोक्ष न ॿुधायो अथई। टे ॻाल्हियूं आहिनि राजसी धारणा में। अर्थ थी वियो, पाण ॿुधोसीं, धन हुनजे लाइ सभु कुझु आहे। ॿियो आहे काम। काम जो धन खां मथे आहे काम जो स्थान। काम में सुख सुविधाऊं, भोग, ऐश्वर्य ऐं काम देव वारो भी काम अची वियो हुनमें। कोई माण्हू अगर काम खे महत्व ॾे थो ऐं धन खे नथो महत्व ॾे त उहो ऊंचो आहे हुन खां, धन वारे खां। कोई माण्हू धन खे महत्व ॾे थो, काम खे छॾे थो ॾे, त उहो निम्न श्रेणीअ जो आहे। हुनजे सां अगर कंपेयर कयूं त राजसी धारणा वारो काम खे भी सभु कुछ समझंदो। उनमें कामनाऊं अची वयूं, सभु इच्छाऊं, ऐं उहो इहे अहिड़ा तर्क ॾींदो कि दुनिया में आया आहियूं त सुख त भोगियूं, जेतिरी हयाती आहे एंजॉय कयूं, भोग भोगियूं, घुमूं फिरूं, सभु कुछ कयूं, कोई नियम न, कोई पाबंदी न, सूमर मंगल जेको भी ॾींहुं हुजे खाऊं पीऊं। इहा हुनजी सोच हूंदी राजसी। अगर कोई हुनखे चए कि अरे यार अॼु मंगल आहे, अॼु त न पी, त चवंदो केरु थो चए? पोइ वठी अचेसि ब्राह्मण खे, ही थो चए त ब्राह्मण खे 500 रुपया ॾींदसि, तूं चुप कर। का दिक्कत आहे या मंगल ॾींहुं? तो चवंदसि हाणे मंगल ॾींहुं आहे त ग़लति, वरी ॿियो 500 जो नोट। हाणे ॿुधाए ग़लति आहे छा? कोई चवंदो तव्हां वॾा माण्हू आहियो, जीअं खपेव कयो, तो 2000 जो नोट। वो चवंदो वाह वाह क्या बात है, ब्राह्मण सही था कयो, मूंखे बि आयो। ॿई अञा ताईं वेठा आहिनि। राजसी माण्हूअ खे इहो लॻंदो कि कोई डिस्टर्ब न करे, धन फिटी करीस, कंहिं न धर्म रोके असांखे, न नीति न समाज, कुछ भी कोई न रोके, पैसो त आहे फिटी करीस। इहा जेका धारणा आहे न, इहा राजसी धारणा आहे। भले मां चयो न सम्मान भी ॾींदो अतिथि खे, गुरुअ खे भी, संत खे भी, पर हुनजे दिमाग़ में इहो हूंदो कि धन ही सभु कुझु आहे। ऐं गुरु भी महान आहिनि अॼुकल्ह जा पैसा। वो आशीर्वाद इहा ई ॾेई वेंदा आहिनि कि बरकत पवंदव, वधो विझो, 9 हिसो पहुचाइजो। तूं चवंदो साईं 9 त वधीक आहे, असांजी कमाई को थोड़ी घणी कान्हे, जो 10,000 कमायूं त 1000 रुपया तव्हांखे ॾियूं, असांजी लखनि में आहे। 7% कयो त हले। गुरु चवंदसि चङो 7%, त भाई जी ज़ाल चवंदसि हद था कयो, असांजे जलेबी सत्संग में त 4% में कमु थी वेंदो आहे, त 7% कीअं था चओ? त भाई चवंदसि जलेबीअ में पैसा किथे वठंदा आहिनि? भाई चवंदसि अरे पर असांजी त श्रद्धा आहे न, असां त ॾेई सघूं था न, हू कोन वठंदा आहिनि, असां त ॾेई सघूं था, पोइ छो न हॉल ॾेई छॾियूं उन्हनि खे सत्संग लाइ। इहो खेल पियो थो हले। हेॾा जलेबी, हेॾा हू गुरु 10% वारो, हेॾा हिनखे पंहिंजी राजसी अवधारणा वारो, सभु हिक ॿिए खे खीचनि पिया था, पर टिन्हिनि जो बेस छा आहे? धन। टिन्हिनि जी धारणा हिक ई आहे कि धन सभु कुछ आहे। त लगभग अहिड़ा ई आहिनि संसार में, वधीक इहे ई आहिनि न राजसी। धर्म में भी हुनजी रुचि हूंदी आहे। कृष्ण भगवान चए तो धर्म अर्थ काम। धर्म में कीअं रुचि हूंदी आहे? कृष्ण चए तो धर्म कामार्थान धार्यते, वो धर्म खे धारण कंदा आहिनि, भीतर न। जे कपड़ा धारण कबा आहिनि, तीअं वो धर्म खे ॿाहिरां धारण कंदा आहिनि। कॾहिं सत्यनारायण जी कथा कराईंदा घर में राजसी माण्हू, कॾहिं भंडारो कराईंदो, कॾहिं दान पुण्य करे ईंदो, कॾहिं वर्सी ते वॾनि जी ते सत्संग कराईंदो, ॾाढो हुन सां ॾेखाव सां। त धर्म त कंदो, पर धारणा इहा ई कि धन सभु कुछ आहे,
सुख सब कुछ आहे। त हाणे असां ख़ुदि चेक कयूं असांजी धारणा कहिड़ी आहे। सात्विक त ॿुधी चुका आहियूं, जंहिंमें पतो पइजी वञे कि परमात्मा ही सब कुछ आहे, उहा सात्विक की धारणा। जंहिंमें लक्ष्य ठही वञे, ॾिसो धारणा कीअं ठहंदी आहे, विवेक सां, विचार सां, संग सां ऐं कर्म करण सां। इन करे जीवन में विचार जरूर कजो, सत्संग ॿुधजो, पोइ सत्संग ॿुधी विचार भी कजो कि वास्तव में कहिड़ी शइ पकड़ण लाइक़ आहे, कहिड़ी छॾण लाइक़ आहे, कहिड़ी असांखे सुख थी ॾे, मूंखे मन जो सुख थी ॾे, उहा कहिड़ी शइ आहे जेका मूंखे विश्राम थी ॾे, आनंद थी ॾे। इन सां तव्हांखे विवेक ईंदव, विवेक प्रकट थींदव। पोइ विवेक तव्हांखे इहो ॿुधाईंदव कि जॾहिं जॾहिं मां परमात्मा सां जुड़ी आहियां, प्रत्यक्ष या अप्रत्यक्ष, तॾहिं तॾहिं मूंखे आनंद आयो आहे। इहा सात्विक की ॿुधायांव तो धारणा कीअं ठहंदी। पोइ जंहिं ॾींहुं तव्हां लक्ष्य ठाहे छॾियव कि मूंखे त परमात्मा खे ई पाइणो आहे, मुंहिंजो लक्ष्य उहो ई आहे, त तव्हांजी धारणा सात्विक थी वेंदी। महत्वपूर्ण क्रिया कान अथव, महत्वपूर्ण लक्ष्य अथव। असांजो लक्ष्य कहिड़ो आहे? क्रिया त स्थूल थींदी आहे, शरीर सां थींदी आहे। स्थूल शरीर, स्थूल क्रिया स्थूल शरीर खे कमु ईंदी आहे। पर जेका असांजी उहा ठही वई न धारणा हिकु दफ़ो कि मां परमात्मा जो आहियां ऐं परमात्मा मुंहिंजो आहे, इहा धारणा ठही वञे त पोइ भली असां विच में कुछ भी कयूं, घुमूं फिरूं, कुछ भी कयूं, धारणा पक्की थी चुकी आहे कि मां परमात्मा जी आहियां, बस हू मुंहिंजो आहे। त असांजी धारणा सात्विक थी वेंदी। इहा आहे सात्विक धारणा। ऐं अगरि तव्हां चयो धन मुंहिंजो आहे, मां धन जी आहियां, त तव्हांजी धारणा राजसी थी वेंदी। त असांखे तय करणो आहे। हिकु भाई राजसी धारणा वारो, पैसे वारो हो, उनखे घुमण जो ॾाढो शौक़ु हो। त घुमंदे फिरंदे फॉरेन कंट्रीअ में पहुची वियो, ॾाढो वॾो बंगलो ठहियल हो। ही ॾिसी वाइड़ो थी वियो कि मुंहिंजो घर त कुछ भी कोन लॻे, मुंहिंजो बंगलो हिन जे अॻियां, हेॾो अद्भुत बंगलो। राजसी खे राजसी खींचींदो आहे। त पुछी माण्हुनि खां कंहिंजो बंगलो आहे, हिकिड़े खां पुछीस त उन पंहिंजी भाषा में चईस, उतां जी भाषा में चईस अलाए। त हिन सम्झे ही बंगलो जंहिंजो आहे उनजो नालो आहे अलाए। त हिन नोट करे छॾी, अलाए। हाणे उहो समुंड जे किनारे ते आयो भाई, उन समुंड जे किनारे ते पाणी जे जहाज मां सामान पियो लहे, मजदूर सामान पिया लहनि। हिन हिकिड़े मजदूर खां पुछियईं इहो कंहिंजो सामान लही रहियो आहे? चईस अलाए। चई अरे मां जंहिंखे ॻोल्हियां थो उहो हिते आहे, मतिलबु हिननि जो सेठ उहो हिते आहे। त पुछियोसि किथे मिलंदो? त हुननि चयो अलाए। हिन ॾाढो ॻोल्ही, चई हिन ॾिठई नज़र त कोई नथो अचे, वॾो माण्हू, सभु नौकर ई आहिनि, पर निकितो। हिकिड़ी अर्थी पई वञे, कोई गुज़ारे वियो हो, हुनखे खणी पिया वञनि। हिन हुननि खां पुछियईं केरु गुज़ारे वियो आहे? चईस अलाए। ते रोअण लॻो, अलाए गुज़ारे वियो, मां मूंसां मिलियो बि कोन, मां हुन सां मिलण पियो चाहियां, मूंखे मिलियो ई कान। अफ़सोस जी ॻाल्हि आहे। वापसि मोटी आयो। पोइ हिकिड़े सत्संग में हिनखे वञण जो मौक़ो मिलियो। उन संत चई कंहिंखे कुछ प्रश्न पुछणो हुजे त पुछो। त हिन चई साईं मूंखे अफ़सोस आहे, मां फॉरेन में वयुमि, उते ॾाढो वॾो बंगलो हो अलाए जो। पोइ वरी ही अलाए अंग्रेजीअ में जेको चइबो आहे आई डोंट नो, त उनजो बंगलो हो, पर उहो वरी गुज़ारे वियो मुंहिंजे साम्हूं। त मूंखे अफ़सोस आहे। त उन संत वरी पंहिंजी भाषा में सम्झाईंसि कि यार हेॾे वॾे बंगले जो मालिक बि गुज़ारे हलियो वियो, ख़ाली हथ हलियो वियो, त
त तूं हुन मां शिक्षा खण न कि कोई गॾु खणी वेंदो ई कोन्हे, तूं बि कोन खणी वेंदे। राजसी अवधारणा अगर हुजे, धन जो ई महत्व हुजे, पर भूले भिटके अगर सत्संग में अची वञूं त असांजी धारणा सात्विक थी वेंदी। हाणे संत खे बि ख़बर कोन हुई कि ही अलाए जो मतलब कुछ ॿियो आहे। सत्संग भली कंहिं भी दिशा में वञे, अगर शुद्ध भावना सां कयो थो वञे त सही जगह ते फिट थी वेंदो आहे। अगर शास्त्रनि जूं ॻाल्हियूं खयूं वञनि, संत खे त कोन हो पतो कि अलाए जो मतलब कुछ ॿियो आहे, पर संत रुगो जेको शास्त्रनि में लिखियल आहे उहो ई हुनखे ॿुधायो त कमु अची वियो। छो त शास्त्र शाश्वत थींदा आहिनि, हर जगह ते फिट थी वेंदा आहिनि। त तव्हां ॿुधायो असांखे सत्संग में आनंद अचे थो या नथो अचे? पहिरियों मां ॿियो पियो ॻाल्हाइणु चाहियां, हा यादि अची वियो कि अगर असां हिकु दफ़ो चऊं कि मां परमात्मा जी आहियां, परमात्मा मुंहिंजो आहे, त असांजी धारणा सात्विक थी वेंदी। पर असां चवंदासीं धन मुंहिंजो आहे त असांजी धारणा राजसी थी वेंदी। ऐं तामसी धारणा त अञा ॿुधूं था, पर असांजी सात्विक धारणा पक्की थिए उन लाइ ई है। हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहेंगे, ओ मेरे प्रियतम। हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे
धारणा कि भगवान मुंहिंजो आहे, मां भगवान जी आहियां, बस। या अगर धारणा पक्की थी वञे, विवेक सां अनुभव करे, सत्संग ॿुधी ॿुधी, पोइ भली असां संसार में रहूं, घुमूं फिरूं, ॻाल्हायूं ॿोलायूं, असांजी धारणा आहे सात्विकी। पोइ असां कॾहिं बि जलेबियुनि जे चक्कर में न ईंदासीं, पोइ असां कॾहिं बि कंहिं प्रलोभन जे चक्कर में न ईंदासीं। असां पंहिंजी झूठी तारीफ़ बि ॿुधी ख़ुशि कोन थींदासीं, छो त असांजी चित्त ते धारणा ठही चुकी आहे कि मां परमात्मा जी आहियां, परमात्मा मुंहिंजो आहे। त इहा सात्विक धारणा। पर असां राजसी धारणा पिया था ॿुधूं। ही 34 नंबर श्लोक जंहिंमें अचे थो धन ई सभु कुझु आहे जंहिंजे लाइ, उनजी धारणा आहे राजसी। उनखे अॻिते धन ई नज़र ईंदो आहे, धन खां अॻिते कुझु नज़र कोन ईंदो आहे। पोइ धन जे अंतर्गत वैरायटी, कैटेगरी, जीअं लखपति, करोड़पति, अरबपति, इहो नज़र ईंदो अथसि। ग़रीब खे लखपति नज़र ईंदो आहे, लखपति खे करोड़पति, करोड़पति खे अरबपति, ऐं अरबपति खे रोडपति नज़र ईंदो आहे। कॾहिं न कॾहिं अरबपति खे लॻंदो आहे कि जेको रोड ते पंधु पियो थो वञे पंहिंजी मस्तीअ में, इहो मूंखां वधीक ख़ुशि आहे। ही कॾहिं कॾहिं तॾहिं चयो न, अरबपति खे रोडपति नज़र ईंदो आहे। हिकिड़ी कहाणी आहे नंढड़ी। कांव पखी थींदो आहे न, कारो। सभिनी पखियुनि में अधम मञियो वियो आहे कांव। कलर बि सुठो न, कलर बि कारो, आवाज बि सुठो न, ऐं स्वभाव बि सुठो न, त हुनखे हू मञियो वियो आहे निकृष्ट। उहो कांव, हिकिड़ो कांव ॾाढो दुखी थी करे, ॾाढो पंधु यात्रा करे हंस वटि पहुतो। हंस जो समाज ॾिठई, सभु हंस ई हंस। कांव हुननि खे चई, मूंखे तव्हांजे झुंड में रहण ॾींदा? हंस चईंसि रहो। त कांव रोज हुनजी तारीफ़ करे, छा त तव्हांजो कलर आहे, छा त तव्हांजो रहन सहन। हुन चई, यार सभिनीनि खे ईअं लॻंदो आहे कि ॿियो ख़ुशि आहे वधीक, पर ओतिरा ई असां, जीअं तूं पेट भरींदो आहीं तीअं असां पेट भरींदा आहियूं, तूं उॾामंदो आहीं असां बि उॾामंदा आहियूं, फ़र्क़ु कहिड़ो आहे? त कांव चईंसि, कलर जो फ़र्क़ु आहे न, मां कारो आहियां, तव्हां अच्छा आहियो, तव्हांखे त ॾाढो ख़ुशी थींदी हूंदी रोज़, तव्हांखे त कंहिंसां ईर्ष्या ई कोन हूंदी पखियुनि में। हंस चई, असांखे बि ईर्ष्या थींदी आहे, असां अच्छा आहियूं। असां तोते खे ॾिसी करे ई सोचींदा आहियूं कि असांखे सिर्फ़ु हिकिड़ो ई कलर आहे, तोते खे त 2 कलर अथसि, हिकिड़ो साओ, केॾो सुठो आहे, ॼण पेंटिंग कयल हुजे कुदरती, ऐं ॻाढ़ो, साओ ऐं ॻाढ़ो तोते में मिक्स हूंदो आहे। त असां हमेशह सोचींदा आहियूं तोतो वधीक कलरफुल आहे। त कांव भॻो होॾां, ॾाढनि जी आदत थींदी आहे, अॼु हिन सां दोस्ती, सुभाणे हुन सां दोस्ती, अॼु हिन अमीर माई सां दोस्ती, सुभाणे हुन अमीर माई सां दोस्ती। उहा तामसी अवधारणा, न ईमान न धर्म। कांव वियो तोते वटि, तोते खे इहो ई चईंसि, यार तूं केॾो कलरफुल आहीं। त तोते चईंसि, कलरफुल ॾिसणो अथई न, मोर खे वञी ॾिस, घणा कलर हुनखे कुदरत ॾिना आहिनि। मोर वटि वियो बोरवन में कांव, चईंसि, यार तव्हां केॾा भाग्यशाली आहियो, तव्हां कलरफुल, केॾा कलर आहिनि, पर्पल कलर, पैरट कलर, ब्लैक कलर, रंगों के नाम बताओ। आहे न ईअं? त कांव ॿुधाईंसि रंगनि जा नाला, यार केॾा कलर आहिनि तव्हां में, केॾा कलर। वधीक कलर अथव माण्हुनि में। इस रंग बदलती दुनिया में
इंसान की नियत ठीक नहीं। रंग मटजण वारो, रंग मटण वारो वधीक अथव प्राणी मनुष्य, गिरगिट खां बि वधीक कलर मटण वारो। मोर चईंसि कांव खे, अरे यार कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करी यार, मुंहिंजी नज़र में, मोर तो चएसि, मुंहिंजी नज़र में असां खां वधीक तूं सुखी आहीं। त कांव चईसि इहो वरी कीअं? मोर चईसि असां वधीक उॾामी न सघंदा आहियूं, असांजा पंख वॾा आहिनि न, उॾामंदा त आहियूं पर उॾी करे वण ते चढ़ी वेंदासीं, वरी उतां उॾामी ॿिए वण ते। पर तूं त जेतिरो मथे वञणु चाहीं एॾो हल्को आहीं, आज़ाद आहीं। आज़ादीअ खां वॾो सुख ॿियो कंहिं में कोन अथई। तूं आज़ादीअ सां जेतिरो मथे वञणु चाहीं वञी थो सघीं, जिते तोखे भोजन नज़र अचे उते पहुची थो सघीं। असां त न बोरवन मां निकिरी बि नथा सघूं, असांखे हिते ई रहणो आहे। उन ॾींहुं कांव खे सम्झ में आयो कि हीअ जेका धारणा आहे कि मूंखां वधीक हे सुखी, हुन खां वधीक हे सुखी, इहो मूं ताईं ई वेठो पहुचे घुमी फिरी, इन जो मतिलबु मां ई सुखी आहियां। त इहा धारणा राजसीअ मां सात्विक थी सघे थी अगरि असां दिशा मटूं, असां सोचूं हिन खां वधीक हे सुखी आहे, हुन खां वधीक हो, त उन हिसाब सां लास्ट में त मां ई आहियां, छो त मां परमात्मा जो आहियां। त इहा आहे धारणा, सात्विक धारणा। ऐं हीअ आहे राजसी धारणा, जंहिंमें धन ई सभु कुझु आहे। धन जो हिकिड़ो सदुपयोग आहे, धन सां धर्म कयो वञे। धन आहे अगरि असां धर्म कयूं, हुन सां न हाईलाइट थियण लाइ न, अहंकार सां न, धन अगरि आहे असां हुन सां धर्म में लॻायूं, पुण्य कार्य में लॻायूं। उन सां छा थींदो ख़बर अथव? पुण्य करण सां धन वधंदो आहे, धर्म करण सां उहो धर्म छा कंदो? धन खे वधाईंदो। पोइ वरी असां धर्म में लॻायूं त वरी धन वधंदो। त इहा त ॻाल्हि चई वई आहे शास्त्रनि में कि धन ऐं धर्म ॿई हिक ॿिए खे वधाईंदा आहिनि। पर अगरि असां धन खे पंहिंजे लाइ ख़र्च करणु शुरू कयो त अहंकार वधंदो, बीमारियूं वधंदियूं, परमात्मा खां दूरी वधंदी, ऐं उहो धर्म जेको कयो आहे उहो नष्ट थी वेंदो। अगरि इहा रोलिंग बंदि कईसीं, धर्म छॾे ॾिनोसीं, सिर्फ़ु ख़र्च शुरू कयोसीं, त उहो जेको धर्म बि कयल आहे उहो बि कामनाऊं पूरियूं कराए नष्ट थी वेंदो। त इन हिसाब सां इहा राजसी धारणा आहे, इहा आख़िरीअ में दुख ई पहुचाईंदी। अगरि असां धन सां धर्म करे सघूं त पोइ भली धन जी चाह न कयूं। अगरि धर्म नथा करे सघूं त असांजी धारणा राजसीअ मां तामसी थींदे देरि कोन लॻंदी। ते तामसी धारणा असां सुभाणे ॿुधंदासीं। सुभाणे मतिलबु नेक्स्ट। बोल श्री कृष्ण भगवान की जय।